गडियल कोमुन जे UNHCR ऐं रूरल सपोर्ट प्रोग्राम नेटवर्क जे सहकार सां 712 औरतुनि खे डिग्निटी किट मुहैया करणु समाजी बहितरी जो भरपूर आगाज़ आहिनि। इन सिलसिले में साल 2022 में बारिशुनि सबबि तबाही मचाईंदड़ ॿोॾि जे मुतासिरनि जी भलाई वारनि रिथाउनि वारे सिलसिले तहत रूरल सपोर्ट प्रोग्राम नेटवर्क सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जे सहकार सां सखर में 10 सालनि खां मथे उमिरि जी औरतुनि ऐं छोकिरियुनि में डिग्निटी किट विरहाइण लाइ हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। डिग्निटी किट्स गडियल क़ौमुनि जे पनाहगीरनि बाबति इदारे UNHCR जे हाई कमिश्नर पारां मुहैया कयल माली मदद जे नतीजे में मुहैया कयूं वयूं। गडियल क़ौमुनि जी आबादी जे भलाई बाबति इदारे UNFPA पिणु ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद लाइ केतिरा ई क़दम खयां आहिनि। उन मौक़े ते सरसो जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर CEO मोहम्मद तलकलहोड़ो, प्रोजेक्ट मैनेजर नाज़िया शाह, प्रोटेक्शन मैनेजर UNSN अली, डिस्ट्रिक्ट मैनेजर सरसो सखर नसरीन नुनारी ऐं ॿिया अमलदार मौजूद हुआ। वाज़े रहे त रूरल सपोर्ट प्रोग्राम नेटवर्क जी माली मदद सां ज़रिए ॿोॾि खां पोइ पैदा थींदड़ तकड़ियुनि ज़रूरतुनि जी पूराई लाइ फौरी क़दम खयां। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।